अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आऊँ यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, गवर्नमेंट 13 टीयर रुपया पेट्रोल ते वधायो चयो मजबूरी आहे, वरी हाणे 3 रुपया पेट्रोल ते वधाए शहबाज शरीफ साहब चवनि था त दिल ते पत्थर रखी इहो फ़ैसिलो कयो आहे, छो जो मजबूरी आहे। न पर ही एतिरो ॾुखियो फ़ैसिलो बकौल मियाँ शहबाज शरीफ जे त हुन तमामु ॾुखियो फ़ैसिलो करे छॾियो, पर आउं सम्झां थो त इहो त सोलो फ़ैसिलो हो न, त तव्हां ओगरा वारनि जी हुनखे सिफ़ारिश क़बूल करे वरितो, तव्हां क़ीमत वधाए छॾी। ॾुखियो फ़ैसिलो त शहबाज शरीफ साहब तॾहिं करे आहे जॾहिं हू सिविल तोड़े गैर सिविल ब्यूरोक्रेसी जा बजट्स घटाया ऐं हुननि जी मराद घटाया, त उहो असांजे मुल्क जे हिसाब सां उहो ॾुखियो फ़ैसिलो। सो शहबाज शरीफ साहब उहो त फ़ैसिलो कयो कोन, हुन चयो त अवाम वारो कमु जेको आहे सोलो आहे, हीअ ॿ टे ॾींहं ईअं गोड़ घमसान कंदा, थोरी फेसबुक ते स्टेटस रखंदा, पोइ शायदि इहो जेको मुस्तक़िल ॻाल्हि हली त बाबा हीअ छा आहे, तव्हां पंहिंजी मराद छो नथा घटि कयो, जेके सरकारी अफ़सर या पॉलिटिशियन्स या जुडिशरी या गैर सिविलियन जेके असांजा इदारा आहिनि, त पोइ महिरबानी अॼु इहा थी आहे त 40 सैकड़ो शायदि सिंध सरकार पंहिंजे ऑफिसर्स खे जेको पेट्रोल ॾींदा आहिनि उहो शायदि घटि करण जी ॻाल्हि थी आहे, कुझु फेडरल पंजाब हुकूमत घटि कयो आहे, पर फेडरल हुकूमत जंहिंजे अंडर सिर्फ़ु सिविलियन इदारा न ईंदा आहिनि, छा उते घटि करे सघंदी? ऐं छा ॾिसो, हीअ जेको 40% वारी ॻाल्हि आहे, हिन में आउं तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त खोड़ सारा अहिड़ा असांजा सरकारी कामोरा हुजनि था ऐं शायदि कुझु मिनिस्टर्स हुजनि था, चीफ सेक्रेटरी हुजे थो, ॿिया हुजनि था जिन्हनि वटि को पेट्रोल जी हू लिमिट न आहे, त ही महीने में 500 लीटर कंदा या 1000 लीटर कंदा, हू अनलिमिटेड पेट्रोल अलाउड आहे, त वणे त 5000 लीटर जेको आहे उहो महीने जा ख़र्च करे वठनि, वणे त 10,000 करे वठनि, मतिलबु लिमिट न आहे। सो 40% ऑफ वॉट? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हां मतिलबु हिन सां चलो ही हिकिड़ी आउं नथो सम्झां त हिन सां को असीं को खरबे रुपया बचाए वठंदासीं, लेकिन माण्हुनि खे जॾहिं तव्हां आम माण्हू खे एॾी अज़ियत ऐं अज़ाब में महांगाई जे हिकिड़े दुबड़ में सफ़ा लोढ़ियो पिया, त घटि में घटि हुनखे अहसासु त ॾियारियो त भई प्राइम मिनिस्टर बि कुझु घटि कयो, चीफ मिनिस्टर बि कुझु घटि कयो, कुझु डिफेंस में बि मामिलो थियो, कुझु जेके आहिनि हिननि सभिनी जेके टर्की जा दौरा ही सभु शयूं आहिनि, हिन जा एक्सपेंस लिस्ट ॾियनि न। ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि सां ठीकु आहे, ॾिसो 30 रुपया मूं ते वधियो आहे, शहबाज शरीफ पंहिंजो ख़र्चु घटाईंदो त मूं ते जेको 30 रुपए जो बार आयो आहे पर लीटर उहो घटिजंदो कोन, लेकिन हिकिड़ी दिलि खे तशफ़ी थींदी आहे त यार ठीकु आहे, पोइ सभिनी जे ई खाते में थिए पियो, सभिनी ते थोरो थोरो बार अचे पियो, त दिलि खे हिकिड़ी तशफ़ी आहे, तसली आहे। जंहिं ग़रीब माण्हू खे हफ़्ते में 60 रुपया पेट्रोल ऐं अलाए केतिरो डीज़ल 60 रुपया डीज़ल वधी वियो आहे, उन लाइ त जेको महांगाई जो तूफ़ान आयो आहे, हू के सेक्रेटरी जो या के DC जो या के SP जो पेट्रोल घटि थियो या न थियो, उन सां हुनजी ज़िंदगी त को फ़र्क़ु न पवंदो, लेकिन हिकिड़ी तशफ़ी थिए थी त हा भई ही मुल्क हिकिड़ो घर आहे, हिन में सभु रहूं था, सिविलियन नॉन सिविलियन ब्यूरोक्रेसी पॉलिटिशियन जुडिशरी अलिफ बे, त सभिनी हुन ही जेको फाइनेंशियल क्रंच आहे, ही जेको माशी आहे मसलो, उनमें सभिनी ते थोरो थोरो पंहिंजे हिसेवार सभिनी पाण ते बार खयो आहे। रुगो माण्हुनि खे दॿे रखिणो आहे, रुगो माण्हुनि खे जेको आहे हू महांगाई जा जेके हुननि ते दिलि पे पत्थर रख के शहबाज शरीफ साहब चए पियो, माण्हुनि ते तव्हां जेको आहे उहो पहाड़ उछलाए छॾियो, तव्हांजे दिलि ते पथरी अची वई, पोइ तव्हांजी दिलि जी पथरी ते असीं छा कयूं? सो माण्हुनि सां हाणे मरियम नवाज़ मूंखे कंहिं ॿुधायो त वज़ाहतनि में पूरी आहे त बाबा रुगो नवाज़ लीग ही क़ीमतूं न पई वधाए, ही 11 जमातूं आहिनि, ॾिसो ही फ़ैसिलो जेको आहे मरियम नवाज़ वज़ाहतनि में पूरी आहे त ही फ़ैसिलो जेको आहे अकेले नवाज़ लीग नथी करे, पीपल्स पार्टी MQM सभु आहिनि, त अगरि तव्हांखे घटि वधि ॻाल्हाइणो आहे या तनक़ीद करणी आहे त रुगो नवाज़ लीग त न कयो, महिरबानी कयो सभिनी खे हिसे जो तनक़ीद सभिनी ते विरहाए कयो। लेकिन ॾिसो इशू इहो आहे त मूंखे तव्हां सम्झायो त 50 सैकड़ो खां मथे अगरि आउं पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कयां त अॻु में ई माण्हू हिते गुरबत जी लीक खां हेठि रहनि था, ही 60 रुपया
8 रुपया बेसिक बिजली जे यूनिट में 7 रुपया 84 पैसा समझो 8 रुपया 8 रुपया बिजली जो फी यूनिट वधियो आहे 60 रुपया हफ़्ते में जेको आहे उहो पेट्रोल ऐं डीज़ल वधियो आहे ही माण्हू त अॻु में ई 3 वेलनि जी मानी न पिया खाइनि हाणे अलाए 1 वेले जी मानी बि वीचारनि खे कीअं अफोर्ड करे सघे 2000 ॾे थी न गवर्नमेंट 2000 ॾे थी तमाशो वरी खिलाइण वारा भोग चर्चा बि कनि था जी हा जी हा तव्हां कॉलर ॿुधो वरी अच्छा हूंदो पहिरियों कॉलर हिन सां गॾु सीमा इकबाल कराची मां जी अदी छा चवणु चाहींदा कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह जी अदी हेलो जी जी ॻाल्हायो साईं ॻाल्हायो अदी जी जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी मां अली भाई सां ॻाल्हाईंदी सां त उनखे मां इहो ॿुधाए चवंदी सां त दादा जे ॻाल्हियूं करे पियो त ॾिसो असांजी महांगाई जी जेका चोट जेका हली आहे हिसाब सां त इहो तव्हां छा था भायो त माण्हू छा हिन जेके जिन वटि न आहिनि उहे छा कंदा ऐं जिन वटि आहिनि उहे त को उन्हनि वटि त को बि इशू न आहे की गुरबत जो कुझु अलॻि ई न आहे राति जो 30 रुपया महांगो थियो आहे पेट्रोल अंदाज़ो लॻाए त जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि जेके बि वॾा माण्हू आहिनि तंहिंजे त कंहिं बि बजट ते को बि न आहे ईंदो छा चइबो आहे को छा उन्हनि जे को झोल अदा जी ॻाल्हि त उहे 5000 बि पेट्रोल खणी सघनि था ऐं तव्हां ॾिसो उन्हनि जा जेके ड्राइवर्स हूंदा आहिनि उहे गाॾी में वेठा हूंदा आहिनि जेके ऑफिसर अंदरि हूंदा आहिनि हुनजी गाॾी में एसियूं हलंदी पियूं आहिनि हू रातिनि जो सुम्हनि था उन्हनि जा नौकर सॼी राति जो एसियूं हलाए वेठा आहिनि उनजे जेके घरनि में चाहे उनजा डॉगीज़ आहिनि उहे बि तव्हां एसियुनि में सुम्हनि था जेके वॉट एवर जेके बि शयूं अथनि तव्हां इहो ॾिसो त माण्हू जिन वटि न आहिनि उहे छा कंदा जॾहिं अहिड़ो हाल थींदो त पोइ अहिड़े टाइप जो मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो को अची वेंदो रेगुलेशन जो माण्हू सभु ॾाकण छो कंदा माना या त माण्हू सुसाइड कंदा यानी का बि असांखे होप्स नज़र कोन थी अचे हींअर ॾिसो हफ़्तो कोन थियो आहे त हिननि टी कयो वरी टी आहे लाइट अलॻि महांगी तव्हांखे ॾिसो त उहो महांगो अॼु त ख़बर पई अख़बार मां पढ़ा पई त किताब जेके आहिनि कॉपीज़ आहिनि ॿारनि जी उहे महांगियूं छो पेपर महांगो थियो आहे माना असां पंहिंजे मुल्क मां छा एजुकेशन बि ख़तमु पिया कयूं उनजो फूड बि ख़तमु पिया कयूं उन्हनि जे लाइ जेको आहे हेल्थ में ॾिसो सिंध पूरी जेका असां करप्शन में लॻी पई आहे जेके दवाऊं अचनि थियूं मेडिसिन जेके बि अचनि थियूं उन में घपला उहे पाण अलाए छा था कनि यानी अलाह माण्हुनि में ख़ुदा जो ख़ौफ़ ख़तमु जी अदी ॾाढी भयानक सूरत आहे ऐं ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे मञियोसीं त भई हिकिड़ो दुनिया में ही मामिलो थिए पियो दुनिया में ही थिए पियो असांजी फाइनेंशियल सूरत ख़राबु आहे अगरि हीअं न कयोसीं त डिफॉल्ट करे वेंदासीं असीं जेको आहे हू ॾीवालियो निकिरी वेंदो मुल्क जो त भई को हिकिड़े ॾींहं में ही सूरत पैदा थी आहे जी हा जी हा जी हा तव्हां ॾहाकनि खां सिविल तोड़े असांजा मिलिट्री लीडरशिप जेका रही आहे हिन मुल्क में ही जेको अॼु असीं भोॻियूं पिया ही हिननि जी ॾहाकनि जी कारकर्दगी आहे जंहिंमें 3.5 साल इमरान ख़ान जा ॿधी वठो पर बाक़ी साल हुननि जा ॿधी वठो सो ही असीं लेकिन एंड ऑफ द डे माण्हू भोॻे थो न ही हिकिड़ी बसि ॻाल्हि करे त सही असीं दिलि ते पथर रखूं पिया पोइ फलाणे कोई अॻूणी हुकूमत करे वई आहे यानी ही सॼो जेको मुल्क में मसइलो थियल आहे हू चवनि था 3.5 साल जे करे थियो आहे हू चवनि था तव्हां जेको 10 साल या 20 साल हुकूमत कई आहे उनजे करे थियो आहे पर भोॻे त माण्हू पिया न त अगरि तव्हां हिकिड़े प्रोसेस में शयुनि खे रखो आहे पंहिंजी एक्सपोर्ट्स ठीकु रखो आहे पंहिंजा जेके इंटरनल लीकेजिस आहिनि यानी तव्हां ॾिसो न ही सिर्फ़ु ॻाल्हि इहा न आहे त हिकिड़े ब्यूरोक्रेट खे या हिकिड़े पॉलिटिशियन खे या हिकिड़े ॿिए खे सिर्फ़ु जेके सरकारी तरह मरात मिलनि थियूं उन ते गुज़ारो थिए थो छा हुनजो गरीब जो जी हा हुनजो त रिश्वत जो हिकिड़ो तूफ़ान आहे मतिलबु हिकिड़ी तबाही आहे इकोनॉमी एॾी आहे हू जेका ब्लैक इकोनॉमी आहे असां वटि अच्छा पोइ तव्हां अॼु ताईं टैक्स नेट में न आणे सघियो माण्हुनि खे जी हा कंहिंजो ॾोह आहे हुकूमतनि जो ॾोह आहे न कंहिंजो ॾोह आहे तव्हां बावजूदि इहो आहे त अरबे खरबे रुपया हेल्थ सेक्टर ते अचनि था हर साल बजट में तव्हां माण्हुनि खे मजबूर आहिनि माण्हू त प्राइवेट ॾे वञनि यानी उहो बि महांगाई जो इम्पैक्ट अचे थो न अॼु अगरि हेल्थ माण्हुनि खे फ्री हुजे अॼु अगरि एजुकेशन फ्री हुजे अॼु अगरि साफ़ पीअण जो पाणी फ्री हुजे अॼु अगरि ही बुनियादी शयूं जेके आहिनि अगरि हीअ फ्री हुजनि जीअं सरकार उन्हनि लाइ ख़र्च करे थी अरबे खरबे रुपया पर हू छाकाणि त रिश्वत जी नज़र थी वञनि था त शायदि हिन महांगाई जो इम्पैक्ट जेको आहे एतिरो महसूसु न थिए माण्हू खे पर अॼु जेको हिकिड़ो माण्हू मिसाल पंहिंजे 2 ॿार अथसि ऐं हू हिकिड़े प्राइवेट स्कूल में मोकिले वेठो आहे हू रक्शे में वञनि था ॿार या सुज़ुकी लॻल आहे त हू ॿार स्कूल वञनि था त हाणे 60 रुपया अगरि पेट्रोल वधी वियो आहे
अच्छा पोइ थोरे ॾींहंनि खां पोइ महीने खां पोइ स्कूल मां बि हिकिड़ो लेटर अची वेंदो त साईं ॿारनि जी फीस वधी त भाई पोइ हीअ जेके सरकारी स्कूलनि जा अफ़ाल छो न सुधरिया आहिनि, सरकारी अस्पतालनि जा अफ़ाल छो न सुधरिया आहिनि? अगरि हीअ सभु शयूं बहितर थियल हुजनि हा त ठीकु आहे, पोइ अगरि 60 रुपया पेट्रोल वधे हा, डीज़ल वधे हा, महांगाई पोइ बि थिए, पर आउं चाहियां थो त हीअ सभु कुझु जेको आहे ॾहाकनि जो जेको हिननि जी मिसमैनेजमेंट ऐं कॉन्स्टेंटली परपैचुअली असांजे मुल्क में हीअ जेका अनसर्टेनिटी रही आहे, हीअ अॼु शौकत तरीन सेनेट में चयो न जेको अॻूणो इमरान ख़ान जो हू हो वज़ीर ख़ज़ाना, हा फिनेंस मिनिस्टर, हुन इहो चयो त मां हिकिड़ी अहम शख़्सियत वटि वियुसि ऐं मूं चयो हुन अहम शख़्सियत खे त भई हीअ असांजी जेका इकॉनमी आहे हू बहितर थिए पई, पर हिनखे कंटिन्यूटी ॾियो, तसलसल अड़चणु ॾियो। तव्हां ॿियनि शयुनि लाइ त तसलसल रखो था, जी हा, फलाणी जंग थिए पई, फलाणो हीअ थिए पियो, बाक़ी तव्हां इकॉनमी लाइ तसलसल नथा रखी सघो। हर हुकूमत ईंदी हिकिड़े पंहिंजा नया ड्रामा, हाणे तव्हां ॾिसो न हीअ सभु कुझु कयूं पिया, पर मूडीज़ जेको मॉनिटर करे थी की सॼी दुनिया जे मुल्कनि जी रेटिंग ॾिए थी, उन पाकिस्तान खे मनफ़ी नेगेटिव करे छॾियो। स्टेबल जो दर्जो हो पहिरीं, मुस्तहकम आहे पाकिस्तान जी इकॉनमी, हाणे मूडीज़ चए थो त हीअ गैर मुस्तहकम, यानी नेगेटिव में हली वई। यानी हाणे सरमाएकार हिते ईंदे बि ॾिजे उहो बि कहिड़ो आयो पियो, पर पोइ बि हिकिड़ो तव्हां स्टेटस बिगाड़े छॾियो हिन मुल्क जो। त हीअ सभु शयूं जेके थियनि थियूं, आउं चाहियां थो त हीअ, अच्छा अॼु ई इतफ़ाक़ सां अख़बारनि में ख़बर आहे त इंटरनेशनल मार्केट में पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत किरी पई आहे, फ़ी बैरल जेको आहे क़ीमत घटि थी आहे, ऐं राति जो जेको आहे धक थी वञे थो। सो व्हाट आई एम सेइंग कि हीअ सभु शयूं जेके आहिनि, हीअ असां वटि हीअ जेके असांजा रूलिंग एलीट आहे, हीअ हिननि जा 40% पेट्रोल ऐं 10, ठीकु आहे 40% जेको पेट्रोल घटि कंदो उहो किथां ॿिए हंधा अरेंज करे वठंदो, जी ईंदा त माण्हुनि जा पैसा। कॉलर इन सां गॾु अब्दुल सुमरो जैकबाबाद मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो अली काज़ी साहब जन खां सुवालु आहे त 75 सालनि खां वठी जेके बि पार्टियूं पंहिंजो हुकूमतुनि में आयूं आहिनि त उन्हनि जेको आहे कंहिं बि जेको आहे अवाम खे रिलीफ न ॾिनो आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त हिकु हफ़्ते जे अंदरि 60 रुपयो जेको आहे पेट्रोल डीज़ल ऐं उनखां पोइ बिजली, उनखां बाद में जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजो असां मीडिया जे थ्रू अचे पियो त जेके दालूं आहिनि, सब्जियूं आहिनि, घी आहे, जेके बि असांजे खाइण पीअण जूं शयूं आहिनि उहे सभु जेके आहिनि आसमान ते पहुतियूं आहिनि। हाणे अर्ज़ु इहो आहे त इन जे महांगाई सां ईअं थिए थो त जेके असांजूं नियाणियूं जेके नंढा प्राइवेट कंहिं जाइ ते जॉब कनि थियूं या सरकारी जेके इदारनि में जॉब कनि थियूं या असांजा जेके ॿारड़ा आहिनि रिक्शा ते वञनि था, जंहिंजो साईं पाण बि ज़िक्र कयो। हाणे अर्ज़ु इहो आहे त असां इन्हनि सभिनीनि शयुनि खे कीअं फेस करे सघूं था? साईं जन छा था सम्झनि त इन जो हल छा आहे? या किथे ईअं त न आहे त जेको 1947 खां पोइ असांजो मुल्क जेको आज़ादु थियो त पोइ जेको इलीट क्लास आहे उहा उनजी औलाद, उन जा जेके आहिनि पंहिंजो न्याणा, उन्हनि जा भाणेजा, उन्हनि जो जेको ख़ानदान पियो हुकुमरानी करे पियो, या ईअं त न आहे त उन्हनि असांजे क्लास में जेको आहे हिकिड़ो वॾो फ़र्क़ु आहे, इन करे हू चाहिनि था त बाबा भले ई जेॾी बि महांगाई थिए इन सां असां ते असांजी फैमिली ते असरु न पवंदो। छा इन जो ॿियो हल ईअं न आहे त जेको मिडिल क्लास आहे उहो जेको आहे ऐवाननि में अचे त पोइ का बहितरी अची सघे थी? इन जे लाइ मुंहिंजो साईं जन खे गुज़ारिश आहे। ठीकु आहे साईं। ॿी बि कॉलर मास्टर गुलाम रसूल कुंबर सागर मां। जी कुंबर साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम सर, मां महांगाई जे बारे में सभु दोस्त सवाल कनि पिया ऐं साईं जन तबसरो तमामु बहितर कयो आहे। ॾाढा ॾुखिया हालात आहिनि त आउं हिकिड़ो ॿियो अहम नओं सुवाल थो कयां त जीअं सोवियत यूनियन या रूस हिकिड़ो एटमी ताक़त मुल्क हो, उन जे टुटण जा सबब साईं जन बयानु कंदा, उहो टुटी उन मां रियासत, इहो हिकिड़ो नंढिड़ो सुवाल आहे, इन ते असीं ॼाण हासिल करणु चाहियूं था त उहे हालात कहिड़ा हुआ? ठीकु आहे साईं। सही, जेको सुमरू साहब ॻाल्हि कनि पिया, ॾिसो न अजीब सूरत हाल आहे मुल्क जी। हाणे जेको प्राइवेट सेक्टर आहे, ॾिसो प्राइवेट सेक्टर फिज़िबल कीअं रहंदो? बिजली महांगी, पेट्रोल महांगो, त ज़ाहिर आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वधी वेंदी। हिकिड़ी शइ अगरि मिसाल आउं पेन ठाहियां पियो त हुनजी कॉस्ट जेका हींअर लागत मुंहिंजी अचे पई उहा लागत वधंदी, लामोहल आहे। ऐं आउं अगरि कारोबार कयां पियो त हुनखे सस्तो त विकिणी नथो सघां, करे केतिरा ॾींहं हलाईंदुसि, खीसे मां त बंदि थी वेंदो। सो या हीअ बंदि थी वेंदी दुकान मूं वारी, दुकान बंदि थींदी त हुन सां गॾु अगरि 10 माण्हू हुन दुकान सां मुंहिंजे हिन कम सां सलाहियल आहिनि, उहे सभु बेरोज़गार थियनि। अच्छा, अगरि हुनखे महांगो कयां थो त जेको माण्हुनि जी कुवत ख़रीद कई मथे वेंदी, हिन जी जेका खपत आहे उहा घटि थी वेंदी। माण्हू चवंदा छॾियो, नथा वठूं इहो पेन।
मुनाफ़ो घटि थींदो वरी आऊं अगरि 10 जा 10 माण्हू न कढंदसि 4 माण्हू कढंदसि त बेसिकली सॼी इकॉनमी तव्हांजी जेको आहे हू हेठि ॾे वेंदी न। महांगाई शयुनि जी महांगाई सिर्फ़ु खीर ऐं भाॼियूं ऐं अटो, अच्छा उहो अलॻि मसइलो आहे, माण्हू किथां हिकिड़ी सॼी अनार्की क्रिएट थिए थी। पर सुनो साहब चए थो त मिडिल क्लास जा माण्हू चूंडिजी अचनि त छा इहो मसइले जो हल आहे, कीअं चूंडिजी अचनि इहो नथा ॿुधाइनि। हिकु नोटिफिकेशन जे ज़रिए या मुंहिंजे तव्हांजे चवण जे करे त कोन अची वियो आहे न, इलेक्ट ई कोन था कयूं, बाक़ी हाणे रुगो मिडिल क्लास खे कॾहिं ज़िंदगी में इलेक्ट न कंदा। कॉलर हिन सां गॾु आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवणु चाहींदा? इन कंटिन्यूएशन ऑफ जेको महांगाई जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थिए पई, इहो चवंदुसि त उहो जेको उर्दू में चवंदा आहिनि त भई दिल खून के आंसू रो रहा है, त हाणे कंडीशन्स आहिनि त फ्यूल प्राइज़िस हाई थी विया, जेको रद पचाल आहे ऑयल आहे उन जूं क़ीमतूं वधणु शुरू थी वियूं। त इन हवाले सां इहो त हाणे मुल्क जी कंडीशन वी डोंट नो त हिन मुल्क में रहण या असां जहिड़ा फैमिलीज़ जिन खे पेरेंट्स हमेशह सम्झायो त ऑनेस्टी इज़ द बेस्ट पॉलिसी, त हाणे उन्हनि फैमिलीज़ लाइ त रहणु इम्पॉसिबल थी वियो आहे त भई तव्हां कीअं सफ़ेद पोशी जो ऐं पंहिंजी इज़त जो भरम रखो। ऑलमोस्ट एवरीथिंग हैज़ बिकम इम्पॉसिबल। ऐं इहो ई जॾहिं ॿुधायूं था पंहिंजे ईंदड़ जनरेशन खे त ऑनेस्टी इज़ द बेस्ट पॉलिसी, त हाणे इहो खिल जोॻो ऐं बेवकूफ़नि वारो हिकिड़ो फसानो लॻे थो। त छा हिन कंहिंजे इन लाइ मतिलबु कसूर आहे जंहिंजी सज़ा आम माण्हुनि खे ॾिनी पई वञे? हाउ लॉन्ग इट विल कंटिन्यू मे बी शायदि काज़ी साहिब जिन वटि हुनजो जवाबु हुजे, पर सरेदस्त त कंहिं वटि बि कोन्हे त असां कहिड़े ॾोह जी सज़ा में हीअ सभु अज़ाब पिया था भोॻियूं ऐं हैव नो ऑप्शन टू लिव अ रिस्पेक्टेबल लाइफ इन दिस सिटी आर इन कंट्री। सो आई होप त तव्हां कुझु वर्ड्स ऑफ कंसोलेशन चवंदा। थैंक यू वेरी मच। ठीकु आहे साईं, ब्रेन ड्रेन बि थींदो। सही ऐं जेको कुंबर साहब ॻाल्हि कई, आमिर साहब ॻाल्हि कई, खे गॾाए था वठूं। हुननि चयो त सोवियत यूनियन छो टुटी वियो ऐं छा थियो, ज़ाहिर फाइनेंशियल माशी बदहाली हुई, ॿिया फैक्टर्स बि हुआ। आमिर साहब घर मेरा हर्फ़ तसल्ली उहो जेको फैज़ साहब जी आहे त अगरि मुंहिंजे चवण सां कुझु वर्ड्स तव्हांजी शिफ़ा थी वञे त आऊं गीत यूं ई गाता रहूं, जेको फैज़ साहब जी पूरी नज़म आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त आउं सिर्फ़ु एतिरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि सोचां, तव्हां चयो त मुल्क मां हलियो वञिजे या न रही सघंदासीं, त साईं 25 करोड़ माण्हू आहियूं, केतिरा हलिया वेंदा ऐं केतिरा वञी सघनि था? सो स्किल सेट आहे, दिस इज़ मे बी दिस इज़ ऑप्शन फॉर फ्यू, मे बी जेके जिन वटि ऑप्शन हूंदो हू वञी रहिया हूंदा। ऐं जेको ब्रेन ड्रेन थियो आहे उहो सभु कुझु थी आहे, असांजी टैलेंट ॿाहिरि वियो आहे बिकॉज ऑफ दिस डिप्रेशन एंड फ्रस्ट्रेशन। हाणे सवाल इहो आहे त ही मुल्क जी जेका सॼी सूरत हाल आहे, जेको कुंबर साहब बि ॻाल्हि कनि पिया, ॾिसो त हिकिड़ी अजीब मतिलबु आउं हिकिड़ो ऑप्टिमिस्ट माण्हू आहियां पंहिंजी तबियतनि, ऐं सम्झंदो आहियां त न कुझु थींदो आहे, लेकिन कॾहिं कॾहिं हिकिड़ी अजीब डिप्रेशन ऐं फ्रस्ट्रेशन जो शिकार थियो वञा। छा मुल्क जी सूरत हाल आहे? सुबुह जो उथी अख़बार पढ़ो, मूडीज़ तव्हांखे नेगेटिव करार ॾेई छॾियो, अच्छा ठीकु थियो, 30 रुपया पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थी वियो आहे, पाणी न आहे, ज़रात जे लाइ माण्हू उञ बि मरनि पिया, उञायल बि आहिनि ऐं आबादी बि न पई थिए। ठीकु आहे, असां वटि शयुनि जा अघु अलाए किथे पिया वञनि, पर ॿिए पासे करप्शन अलाए किथे पई वञे, टे पासे इमरान ख़ान जलसो पियो करे, शहबाज शरीफ़ इफ़्तिताह पियो करे। जी हा, त हिकिड़ी सम्झ नथी अचे त आख़िर ही मुल्क हिकिड़ी हिकिड़ी कुझु सिमत नज़र नथी अचे त आख़िर केरु त प्रायोरिटाइज़ करे न त हिन मुल्क जी। अच्छा सिर्फ़ु पेट्रोल वधणु, मुंहिंजी चयो न पेट्रोल अगरि तव्हां ॿियूं शयूं ठीकु करे चुका हुजो आहे या ठीकु करण ॾे वधी रहिया हुजो आहे हिन मुल्क में, त शायदि ही महांगाई जो इम्पैक्ट जेको आहे उहो एतिरो न फील थिए आहे जेतिरो थिए। अच्छा हींअर बि हीअ जेका महांगाई जो तूफ़ान आयो आहे, जेको ईंदो ईंदड़ ॾींहंनि में, को तव्हांखे किथे को एडमिनिस्ट्रेशन नज़र अचे थी? पाकिस्तान जे वॾे वॾे शहर में पाण वेठल आहियूं कराची में, किथे तव्हांखे एडमिनिस्ट्रेटिव को एक्शन नज़र अचे थो त भई खीर जो ही रेट आहे, तूं महांगो कीअं थो विकिणी, भई ही अटे जो ही रेट आहे, तव्हां ही छा था कयो, किथे तव्हांखे नज़र अचे थो? नो। प्राइस कंट्रोल कई वञे, को प्राइस मैनेजमेंट खे ॾिठो वञे? नो। सो हाणे हिन में आउं छा कंसोल कयां आमिर साहिबु, तव्हां सां छा कंसोलेशन? बाक़ी ऑफकोर्स सोवियत यूनियन ही तारीख़ जो नंढड़े नंढड़े शागिर्द बि तव्हांखे ॿुधाईंदो त फैक्टर वॉस हुननि जी इकॉनमी कोलैप्स करे वई। जी। सो अलाह पनाह में रखे।
कॉलर सां गॾु माशूक अली चांडियो बदीन मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? सभ खां पहिरीं अस्सलाम वालेकुम। आउं इहो अर्ज़ु करणु चाहियां थो त जेको असांखे हींअर एटम बम किरायो वियो। बाक़ी जी मूं चयो त आउं पंहिंजी तबियतनि हिकिड़ो ऑप्टिमिस्ट माण्हू आहियां कि आउं ॾिसणु चाहियां थो त आउं ॻोल्हे ख़बरूं ॻोल्हियूं आहिनि। डॉलर जेको आहे कल्ह 60 पैसा घटि थी वियो आहे। जेको डॉलर मुंहिंजे ख़्याल 184 मां 204 वियो हो, हाणे हेठि थी 5 रुपया 6 रुपया घटि थी वियो आहे। इट्स अ गुड साइन। या हू हिकिड़ी ॿी का चङी शइ मूं ॾिठी, हाणे यादि नथी। चाइनीज़ जेको आहे पंहिंजा $2.5 बिलियन जेके आहिनि डेफर करे छॾिया आहिनि। भाई ओधर अच्छा उन ते असीं जेके आहिनि ही मतिलबु इहे सफ़ा उर्दू में चयो बगले बजाना शुरू कर देते हैं कि भाई कर्ज़ मिलणु ईअं ख़ुशि थियूं था ॼण असांजी आमदन थी हुजे। हाणे कर्ज़ु वरितो अथऊं। असां चवंदा न असांजे भोतारनि खे कर्ज़ ते ट्रेन में मिले त वठी छॾींदा। केरु पुछे त छा कंदे भाऊ ट्रेन जो, चवंदे अहिड़ी कर्ज़ ते मिले थी वठी छॾियूं था फ़िलहालु। त साॻी कर्ज़ ते असीं जेको आहे एॾियूं जेका आहिनि उहे टिपा पायूं था। हाणे हीअ बि त चाइनीज़ जो कर्ज़ु आहे जेको हुननि चयो ठीकु आहे तव्हां पाड़े में वेठा आहियो, भला 2-3 ॾींहंनि खां पोइ ॾिजो। लेकिन बहरहाल हिन जा हिकिड़ा पॉज़िटिव इम्पैक्ट अचनि था। ऐं सफ़ा हाणे ॿारणी ॻाल्हि न कजे। लेकिन क्वेश्चन इज़ के हमने अगरि ही जेको होम टू ब्लेम जेका ॻाल्हि थिए थी त होम टू ब्लेम, आई बिलीव कि फ्रॉम द डे वन जेके असांजा हुकुमरान आया, आई थिंक ऑल आर रिस्पॉन्सिबल। हुकुमरान ऑल ऑफ देम, चाहे हू सिविलियन हुआ गैर तव्हां मूंखे ॿुधायो ज़ियाउल हक़ जे ज़माने में मिलिट्री डिक्टेटर हो न, केतिरा बिलियंस ऑफ डॉलर्स आया, एतिरा आया जेको उनजी असां अॼु ताईं नेगेटिव में त असां उनखां 1000 गुना वधीक भोॻियो आहे उनखे। पर उहे डॉलर्स आया त उहे विया किथे? मुशर्रफ जे दौर में जेके असां वरी अमेरिका जी जंग विड़ीसीं, उहे जेके बिलियंस एंड बिलियंस ऑफ डॉलर्स आया उहे किथे विया? जंहिंखे मुशर्रफ जेका पीनट्स चइबो पियो, जेके न उहो ज़ियाउल हक़ चयो पीनट्स, पोइ वधाए ॾिना ज़ियाउल हक़ खे। पोइ ज़ियाउल हक़ खे पोइ बाद में सेखत बि आई। सो ॻाल्हि इहा आहे त असां वटि अच्छा सिविलियन अची कर्ज़नि ते पूरा अच्छा कर्ज़ु वठी पोइ छा था कयो? छा रिश्वत नथी हले? भीख थी वञे थी। हू हिकिड़ो जेको आयो त साईं आऊं ईमानदार आहे। भाई तूं ईमानदार आहीं या न आहीं? क्वेश्चन इहो आहे त कहिड़ो फ़र्क़ु थो पए? रिफॉर्म्स कहिड़ा आहिनि? यस जी हा। कॉलर सां गॾु माशूक अली चांडियो बदीन मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? आऊं इहो मुंहिंजो सुवालु आहे त अली काज़ी साहिब जिन खे त जेका बि गवर्नमेंट अचे थी हिक ॿिए ते हाणे हलिया था वञनि, छा असां रुॻो सॼी उमिरि हिननि जो ठीको खयो आहे ईअं हिक ॿिए ते हाणे हलिया वञनि? छा असांजी ख़ासि तौरु सिंध सूबो सिंध हाणे पाणी सकते आहे, जिते सरकारी साहिब जी ज़मीनूं आहिनि उते पाणी आहे, ऐं जेके बि हिन जा MNA MP आहिनि उते पाणी आहिनि। हाणे हींअर महांगाई थी वई आहे, काफ़ी डीज़ल चढ़ियो आहे, पेट्रोल चढ़ियो आहे, छो चढ़ियो आहे? आख़िर सम्झूं था ठीकु आहे जेकॾहिं पाकिस्तान अहिड़ियुनि हालतुनि में वञे पियो 5 रुपया चालीना 15 ते जेको तरीक़ेकार हो, या ईअं बि कंहिं माण्हूअ ते एॾो वॾो बम कहिड़ा आहिनि, असीं ग़रीब आवाम वञूं केॾा, ऐं चवनि पिया त पोइ गवर्नमेंट करे वई। छा पोइ गवर्नमेंट करे पाकिस्तान जो कहिड़ो इदारो आहे जेका असीं पुछूं त पोइ गवर्नमेंट अमाउंट घणो छॾे वई आहे, खपाए छा वई आहे? 30-35 साल जी तारीख़ में कंहिं ॿुधायो आहे त बाक़ी हीउ जेको आहे सो बजट हेतिरो पियल आहे, हीअ गवर्नमेंट फलाणी गवर्नमेंट आई खाई खपाए वई? महिरबानी करे हिन जो थोरो असांखे ॿुधाईंदा त इहो। जी साईं। ऐं जब पोइ हिकिड़ो जीअं सुवालु उभिरे थो हिन में त कुझु सजेशन्स अहिड़ियूं बि अचनि थियूं त गवर्नमेंट खे जेको आहे हाणे कोविड वारी रिस्ट्रिक्शन्स हणियूं पवंदियूं, टाइमिंग्स डिसाइड करणा पवंदा, ऐं वर्क फ्रॉम होम जो करिणो पवंदो को तरीक़ो त ताकी थोरो दबाव घटि थिए, बाक़ी उन खां अलावा को तरीक़ो न आहे। ॾिसो साईं, हाणे हिन खां पोइ अगरि ही कोविड रिस्ट्रिक्शन्स बि आयूं, ॾिसो इकॉनमी इज़ अ फनी बिज़नेस, मईशत पाण त ॿई माहिर कोन आहियूं, पर जेको पढ़ियो आहे सॼी ज़िंदगी त इकॉनमी हिकिड़ी अहिड़ी अजीब शइ आहे जेकी जिथां तव्हां ॾिसो उतां तव्हां पंहिंजे मतिलब जो हल कढी सघो था। सभु कुझु कनेक्टेड आहे, हिक जो हर शइ सां कनेक्टेड आहे। पर ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हां हींअर कोविड जहिड़ी कोरोना जहिड़ी रिस्ट्रिक्शन्स हणो त जेका अंधी मंडी जेका इकनॉमिक एक्टिविटी आहे उहा बि रुकी सघे, उहा बि रुकिजी वेंदी, माण्हू बेरोज़गार थी वेंदा, हीअ फैक्ट्रियुनि में मज़दूर ऐं पोइ इहो इम्प्लीमेंट कीअं कराईंदो? हुन महिल त माण्हुनि खे तव्हां ढिॼारे छॾियो हो त सही मरी वेंदो,
तो माण्हू चवंदा भई जान प्यारी आहे या दाल रोटी खाऊं, उन महिल बि मुश्किल सवाल हो। पुलिस जे ज़रिए क्रैकडाउन थियो पोइ वरी हींअर बि ख़ैर पुलिस सरकार करे, लेकिन इहो आहे त ही मसइले जो आउं सम्झां थो त वेतर जेका टकियो पैसो असांजी इकॉनमी हले थी, को ठेले वारो निकिरे थो, को फ्रूट वारो निकिरे थो, को मोची निकिरे थो, को अलिफ, को ॾियाड़ी ते मज़ूरी लाइ अची वीचारा अची बीहनि था, त हुननि खे ॾियाड़ी त उहो सभु माना करोना आहे त करोना आहे, पोइ त सभु घर वेहनि, पोइ त लॉकडाउन्स लॻनि। आई डोंट थिंक की ही को इहो त मुर्गो जेको आहे माण्हुनि खे निड़ी ते लत रखण वारी ॻाल्हि हूंदी। ही हिकिड़ी ॾिसो, आउं वरी चवां थो त तव्हां वटि मूडीज़ बि इहो चयो, हाणे इतफ़ाक़ आहे त जेका पाकिस्तान जो स्टेटस या जेको स्टेटस खे सिंधी में छा चवंदासीं, जेको हुननि जो हो मुक़ाम हो रेटिंग में, त नेगेटिव मां स्टेबल मां यानी मुस्तहकम मां हुनखे मनफ़ी या नेगेटिव इन करे कयो अथनि त पाकिस्तान जी जेका इकनॉमिक पॉलिसीज़ एंड पॉलिटिकल पॉलिसीज़ जेके पॉलिटिकल आहे उहो स्टेबिलिटी न आहे, मुस्तहकम न आहे। कॾहिं डॉलर 204 रुपए जो आहे, कॾहिं 198 रुपए जो आहे, कॾहिं ऐं सियासत सो उहा ई ॻाल्हि आहे त जेका ॻाल्हि घड़ियूं करे करे निड़ी असांजी वेहिजी वई त यार हिन मुल्क में अगरि तव्हां बेयकीनी रखंदो, हिकिड़ी जेका अनसर्टेनिटी जो फैक्टर आहे न यासिर, ऐं हमेशह चवंदो त हिकिड़े घर खे नथो हलणु ॾे, मुल्क किथां हलंदो अलाए छा थींदो, जेसितां तव्हां वेहो। अच्छा साईं, तव्हां तालुक मीडिया सां भला ॾियो ख़बर छा थींदो। अच्छा, हर सियासतदान में ॾिसां, तव्हां त सियासतदान, तव्हांखे ख़बर भला ॾियो ख़बर छा थींदो। को 4 दर्जा पढ़ियल वीचार अख़बार पढ़ंदड़ माण्हू के होटल ते वञी वेंदो, बाबू तूं त पढ़ियो लिखियो भला ॿुधाए ॾे ख़बर छा थींदो। यानी हीउ जेको छा थींदो आहे, छा थींदो छा थींदो छा थींदो, दैट क्वेश्चन मार्क कंहिं शइ खे नथो हलणु ॾे। ऐं हुकुमरान चाहे न्यूट्रल आहिनि या नॉन न्यूट्रल आहिनि, चाहे सिविलियन आहिनि या न आहिनि, बसि अलाए छा चइजे। कॉलर सां गॾु इम्तियाज़ अली चांडियो मेड़ मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? जी साईं। हेलो। जी ॻाल्हायो साईं। हेलो सर। जी सर। हेलो। जी साईं, आवाज़ अचे थो, ॻाल्हायो। हा सर, मां इहो अर्ज़ु कंदो थो वञां त असां सिंधी जेके क़ौम आहियूं त एॾो असांजी न चेक इन बैलेंस आहे न कुझु आहे। हाणे फैज़ मोहम्मद चांडियो जो ॻोठु मेड़ खां थोरो पिया आहे त इते तव्हां ॾिसो था सॼो ॻोठु तबाह थी वियो बाह में, न फायर ब्रिगेड गाॾी पहुची। अगरि जेकॾहिं असांजी गाॾी खां लाड़काणे खां उतां ई घुराइनि हा त उहा बि गाॾी उते बाह ते कंट्रोल करे सघे हा। तव्हां असां अली काज़ी साहिब खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं, अवाम खे मुतहद कयो, अवाम खे तव्हां हिननि जे पीपल्स पार्टी वारनि जे न छॾियो। इन सभिनीनि खे ख़बर आहे हिननि माण्हुनि जी इहे सिंध सां छा हालत था कनि। थोरो साहिब खे चओ त थोरो ॿाहिरि बि निकिरे, असां सिंधियुनि जी क़यादत करे, इनशा ताला असां सिंधी सां हूंदासीं ऐं असां साहिब खे कराची में बाहि न चांडियो साहिब। हाणे तव्हां त ॻोठ जी बिल्कुलु वॾो तकलीफ़ था, अज़ियतनाक वाक़ियो थियो, हुनमें एतिरी जानियूं हली वियूं, ॿार वीचारा दुनिया मां विछड़ी विया, उहो बिल्कुलु हो। ऐं वाक़ई में अगरि एम्बुलेंस फायर ब्रिगेड अची वञे हा त एतिरो नुक़सानु न थिए। पर कराची साईं, कराची में कारोबारी हल्के में चेज़ सुपर स्टोर हो, सड़ी खाक थी वियो, अञा बाहि लॻल। हाणे मथे 200 खां मथे फ्लैट आहिनि, हिकिड़े फ्लैट जी क़ीमत 2-2, 3-3, 4-4 करोड़ रुपयो, उहो बेघर थी वियो। उहो जे हिकिड़े खे असांजी जुडिशरी फारिग करे छॾियो, नस्ला टावर्स वारनि खे, हिननि खे बाहि फारिग करे छॾियो। हे केरु हाणे हिन जो छा थींदो? Who will be held responsible? Nobody. का तव्हां चओ था त ख़ैरपुर नाथिन शाह में पुछाणो कोन्हे साईं, चवंदा चेक इन बैलेंस न आहे, अकाउंटेबिलिटी किथे आहे? ऐं अकाउंटेबिलिटी पुछाणो चांडियो साहिबु कंदी आहे ख़ल्क़ ख़ुदा। पहिरीं बि चांडियो साहिबु बदीन वारे बि इहा ॻाल्हि पे कई त अवाम छा करे, अवाम इहे त करिणो हूंदो आहे साईं। पर असां वटि वोट ॾियण महिल असीं चऊं था त यार हाणे उहो त ठीकु आहे, पर हाणे पेट्रोल बि महांगो आहे, हीअ बि ठीकु आहे, हीअ बि ज़ुल्म आहे, हीअ बि ज़्यादती आहे, हीअ बि थी वियो, हीअ बि थी वियो। पर यार हाणे लंघी आयो आहे, हा यासिर सुमरो लंघी आयो आहे, वॾो आहे मोतबर आहे इलाइक़े जो, जवाब कीअं ॾिबो साईं? वोट में हिकिड़ो वोट आहे, ॾेई खणी ॻाल्हि ख़तमु कंदासीं। पोइ यानी हेॾो सारो हफ़्ते में बम कराए छॾियो न, जहिड़ो कर 60 रुपया, अला माफ़ करे बम वारा लफ़्ज़ न इस्तेमालु कंदो आहे, पर छिरकाए विधऊं। ऐं छा किथे को 14 माण्हू बीठा आहिनि, किथे 8 माण्हू बैनर खणी बीठा आहिनि। सॼे मुल्क में जेके मुज़ाहिरा, सिंध में पाण मुज़ाहिरा ॾिठा आहिनि, किथे 8 माण्हू आहिनि, किथे 15 माण्हू आहिनि, किथे 16 माण्हू आहिनि, माना बसि बाक़ी माण्हुनि खे शायदि
ठीकु आहे, थी वियो नसीब जो हिसो आहे। ऐं तव्हां ॾिसो त हींअर इमरान ख़ान जे हू जेको ताज़ो हलाए छा फरमूदात पंहिंजा ॿुधाया इमरान ख़ान त मुल्क टुटी पवंदो, हीउ थींदो हू थींदो, उनजे ख़िलाफ़ु हाणे मुज़ाहिरनि जो सॾु ॾिनो आहे। तव्हां ॾिसो माण्हू कीअं ईंदा। त मतिलबु पोइ माण्हुनि खे पंहिंजी एजेंडा का आहे ई कोन न। पंहिंजे पेट्रोल, पंहिंजे पेट जो, पंहिंजे मथे जो सूर माण्हुनि खे नथो ॿाहिरि कढे, न एहतिजाज लाइ कढे थो, न वोटनि लाइ कढे थो। जी हा, वोट बि तव्हांखे केरु वठी वञे ऐं चए सही फलाणे खे ॾियणो आहे, चए हाज़ुर, पोइ या 500 रुपया या बिरयानी जी थेली या अलिफ या बे या लाचार या ज़ात सही, वरी पंहिंजो आहे सही, मारींदो त जेको आहे छांव में उछलाईंदो। मारण खां पोइ तव्हांखे छांव ऐं उस जी फिकर लॻी पई आहे। जी हा, मरी वेंदो पोइ छाजी छांव ऐं उस। कॉलर सां गॾु दोस्त मोहम्मद छुटो नवाब शाह। जी छुटो साहब, छा चवणु चाहींदा? जी साहब खां सवाल आहे त बिजलीअ जी जेकी बचत जी ॻाल्हि थो कर थिए थी, त मसइलो आहे त ऑफिसर जो कमिरो, ऑफिसर अचे थो ॾींहं जो 12 बजे, पटे वालो 9 बजे ऑफिस खोले AC स्टार्ट करे छॾे थो। उहा AC 12 बजे ताईं बग़ैर ऑफिसर जे हले थी। तव्हां सम्झो था चइनि 5 कलाकनि में घणा यूनिट यूज़ कयूं था। ऑफिसर खे इहो ख़्यालु नथो अचे, पटे वाले खे चए त बाबा मां अचां त पोइ AC हलाए, खामखा AC छो थो हलाई। ऐं ॿियो सुवाल आहे, ॿियो सुवाल आहे त पेट्रोल जिन खे DDO पावर आहे उहे केतिरो ख़र्च कंदा। मुराद अली शाह वीचारे खे कहिड़ी ख़बर, 40% ख़र्च कया। ऑफिसर में वेठा आहिनि, गाॾियूं सॼो ॾींहुं रोडनि ते भॼनि पियूं। कोन कंहिंजो पुटु पियो भॼाए, कंहिंजी दोस्त पियो भॼाए गाॾी भॼे। ऐं ॿियो सुवाल आहे बल्दियाती वारे। बल्दियात में ज़ुल्म इहो आहे, ॾिसो न, हर माण्हू चोर आहे पाकिस्तान में, हर माण्हू चोर आहे। बल्दियात खे किराए जो दुकान बल्दियात खे ॾियनि था 500 रुपया ऐं पाण किराए ते ॾियनि था 40,000 रुपया। वरी पगड़ी ते उहो दुकान खपाइनि था करोड़ रुपया में ऐं बल्दियात खे ॾियनि था 5,000 रुपया। किथे मयार कजे? जी साईं। सही छुटो त हाणे छा अर्ज़ु कयां त हाणे अगरि हर को चोर आहे, हिकिड़ो त मूंखे इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे। हर माण्हू चोर आहे। चोर हर माण्हू कीअं थो थी सघे, छाकाणि त हर माण्हू खे चोरी जो मौक़ो ई नथो मिले। जी हा, ऐं हा, हाणे इहा ॻाल्हि अलॻि आहे त जंहिंखे चोरी जो मौक़ो मिले थो पर पोइ बि चोरी नथा कनि, उन्हनि जो अंग थोरो आहे। जी हा, पर हर असां वटि मुल्क में माण्हू ईमानदार आहे जंहिंखे बेईमानी जो मौक़ो न आहे। पर जंहिंखे बेईमानी जो मौक़ो मिले थो चवनि था त उनजी अक्सरियत जेका आहे उहा घटि नथी करे। ऐं चंद माण्हू जीअं शुरू में आमिर साहब जहिड़ा माण्हू ॿुधाइनि पिया त ऑनेस्टी इज़ द बेस्ट पॉलिटिक्स, कुझु माण्हुनि खे तरबियत हूंदी आहे त उहे न कंदा आहिनि, ईअं बि आहे, अहिड़ा माण्हू बि असां ॾिठा आहिनि। पर सुवालु इहो आहे, इहो बि हिकिड़ी असीं जनरलाइज़ करे ॻाल्हि खे लेपो करे उहो ले मिठी करे छॾियूं था। साईं सभु ईअं आहिनि, सॼो जहान ई आहे। हाणे छा ॻाल्हि थी रही हूंदी त साईं उहो स्कूल जो हो, उन में जेके आहिनि 5 करोड़ रुपया फलाणो खाई वियो, DDO ऑफिसर या सियासतदान या MPA या जेको, चई साईं सभु खाइनि पिया न। हाणे ॾिसो खीर आणे थो, उन में पाणी मिलाए थो, त सभु अहिड़ा आहिनि। अड़े ख़ुदा जा बंदा, खीर में पाणी मिलाई, उनजे ॾोह खे तूं हेॾे वॾे ॾोह जॾहिं ॿारनि जे मुस्तक़बिल जा पैसा खाए पियो या अस्पताल जे दवाउनि जा पैसा खाई वियो आहे, हिकिड़ो अजगर, हिकिड़ो तमामु वॾो ॾोह जेको आहे हुनखे असीं मिलाई था खीर में। साईं खीर वारो खीर में पाणी मिलाए थो न साईं। साईं भाॼियुनि वारो ॾिसो त भाॼी थोरो तौर में घटि थो ॾे, वधीक थो ॾे। ऐं नथो चवां हू ग़लति न आहे, बट फॉर गॉड सेक अलाह खे मञो, हीअ भेट कहिड़ी आहे? यानी तव्हां 5 अरब रुपया अस्पतालनि जा, स्कूलनि जा, अलिफ जा, इरीगेशन जा, इहे खाइण वारे खे तव्हां भाॼी जो जेको तव्हांखे 15 रुपया जो तव्हांखे धक करे वञे थो, तव्हां चओ था भई ॻाल्हि साॻी आहे। पोइ त हू जेको 5 अरब रुपया खाए थो, हू चए थो हा सही ॻाल्हि आहे। ऐं हू चाहे थो त माण्हू ईअं ई सोचीनि। जी हा, जीअं साईं बि चवणु चाहे पियो त सभु चोर आहिनि, भई सभु कीअं चोर आहिनि? ऐं चोरी जो को भला को काथो त पैमानो त ठाहींदो, या सभिनी खे हिकिड़ी लट सां काए छॾींदो त भई हू जेका भाॼी वारो थोरो या हू जेको तौर करे पियो चांवरनि जी, हू बि सही छटांग विटांग जो हिकिड़ो धक करे वञे थो दुकानदार, त हू बि चोर आहे दुकानदार। ऐं जेको अरबे रुपए जा टैक्स खाई वियो आहे या अरबे रुपए जी हुन जेका कंहिं प्रोजेक्ट में माण्हुनि जे पैसो खाई वियो आहे, उहो हाणे बराबरि थी वियो आहे।
हाणे अॼु कोई वधीक जज़्बाती न पियो थिए ठीकु आहे थोरो सही आहे, बिल्कुलु सही आहे। अजीब आहे। हाणे बिजली जी साईं ॻाल्हि पियो करे, हाणे आउं त एतिरी तफ़सील बारीकीअ में वधा जीअं हाँ जी आउं कढां पियो बाहि साईं कामोरो हलाए थो वञे, एसी थो हलाए, 12 कलाक त लोड शेडिंग लॻी पई आहे केबला छठो साहिबु। हाँ जनरेटर बि रखियो हुजेसि, उनजा पैसा बि जेको आहे सरकार खां वठंदो हुजे त ॿी ॻाल्हि आहे। लाइट न आहे, गैस शेडिंग आहे, पाणी न आहे, महांगाई त आहे ई आहे। अच्छा अगरि जे हाणे जीअं इहा ॻाल्हि हले थी पई महांगाई ते, छो जो वॾो इम्पैक्ट इहो ई आहे त सर्टेनिटी आहे या न आहे। कल्ह शहबाज़ शरीफ़ साहिबु हिकिड़े इंटरव्यू में चयो त असांजी इलेक्शन्स जेके आहिनि उहे 15 महीननि खां पोइ ईंदी, त पोइ सर्टेनिटी हाणे उमेद कजे या इमरान ख़ान अचणु ॾींदी? इमरान ख़ान शहबाज़ शरीफ़ साहिब जे चवण सां छा थो थिए, अवल त 15 महीना आहिनि ई कोन। अगरि आइनी मुद्दे सां बि हले त हीअ हुकूमत हाणे 12 महीना जे लॻभॻि हुकूमत बची आहे। अगरि आइनी हिसाब सां हलिजे, 15 त अलाए कीअं गिणे पियो साईं, उहो जेको 2 महीना हुकूमत करे चुको आहे उहो बि अञा नथो गिणे छा, उहो किथे बि नथो आणे छा। ऐं ॿी ॻाल्हि इहा, शहबाज़ शरीफ़ साहिब चवण सां कुझु नथो थिए। आउं नथो सम्झां त हीअ सरकार जेका आहे उहो हली सघंदी। आउं इहो ई सम्झां थो, हीअ बजट पेश कनि, ऐं हीअ जेका रैथ अचे पई, ऐं हीअ जेको पब्लिक ॾिसो, जॾहिं चयो वेंदो हो त इमरान ख़ान खे इस्टेब्लिशमेंट सपोर्ट करे थी, हिन खे न लहर न लुॾो, हीअ अञा नो कॉन्फिडेंस कुझु न थियो। पर आउं तव्हांखे ॻाल्हि को साल सवा खां चवंदुसि त ॾिसो 2 ॻाल्हियूं इमरान ख़ान खे न हलणु ॾींदियूं। न हिकिड़ी ॻाल्हि उहा आहे पब्लिक ओपिनियन। आउं चवंदुसि राय आमा हिकिड़ी अहिड़ी ख़ौफ़नाक हथियार आहे जेको आस्ते आस्ते उॾई वांगुरु खाई वञे थो सिस्टम खे। ऐं आउं चवंदुसि GT रोड जो राय आमा ख़िलाफ़ु आहे। ऐं आउं चवंदुसि त जेको ही राय आमा ठहे थी त सिलेक्टर कनि पिया त नेट सिलेक्टर्स यानी इस्टेब्लिशमेंट नेट चवंदी त हाणे इमरान ख़ान जा गुनाह असीं छो खणूं, भला जान छॾाई हिते बि ईअं ई थिए। पोइ ज़ाती इख़्तिलाफ़ी थियो, ठीकु आहे, फलाणे जी मुक़ररी, लेकिन हुनजे पोयां जेका फोर्स हुई इमरान जी डिसलॉज थियण में, उहो पोयां जेका फोर्स हुई उहो पब्लिक ओपिनियन हो। हींअर बि जेको पब्लिक ओपिनियन डेवलप थिए पियो त हीअ थिए छा पियो, ख़ुदि नवाज़ लीग जे अंदरि डेवलप थिए पियो त तव्हां हीअ कयो छा आहे, नवाज़ लीग खे छा मिलियो आहे, रुगो मतिलबु जेके थिए पई घटि वधि ॻाल्हाए पियो वञे त ही। ऐं जेके फॉल्ट लाइन्स आहिनि हिन इतिहाद जे अंदरि, ऐं जेका फॉल्ट लाइन आहे इस्टेब्लिशमेंट ऐं हिन हुकूमत जे विच में, सो आउं तव्हांखे अॼु इहो नथो ॿुधाए सघां। न मूंखे हुन महिल इमरान ख़ान जे टाइम ते ख़बर हुई त हीअं थी वेंदो आहे, हूं थी वेंदो आहे, अचानक न्यूट्रल थी वेंदा, छा थींदो। पर आउं हुन महिल बि पब्लिक ओपिनियन हिकु ऐं सिर्फ़ु को मीडिया या सोशल मीडिया में न ठहंदो आहे, हिकिड़ो ठहंदो आहे, हिकिड़े दिलि सीना गज़ट हुजे थो। सो हीअ जेको ठहे पियो ऐं जेके फॉल्ट लाइन्स हिन सिस्टम मौजूदु आहिनि, आउं नथो सम्झां। आउं ईअं सम्झां थो त हिन साल या इलेक्शन थींदा या जेको थियणो हूंदो थी वेंदो, हीअ मथे साल आउं न, मे बी आई एम रॉन्ग, थी सघे त आउं ग़लति हुजां, पर मूंखे लॻे नथो। भाई सभु इल्ज़ाम इमरान ख़ान साहिबु हाणे बि उहा ई करवट कई वेठा आहिनि, छो जो इमरान ख़ान साहिबु त इहो ई चवनि था न त न्यूट्रल्स वाले भले न्यूट्रल्स रहे लेकिन ये मुल्की सलामियत से ज़्यादा नहीं है, तो इल्ज़ाम हाणे ॾिसो न, यानी हाणे ॿी ॻाल्हि थिए पई न, हू चवंदा हुआ नवाज़ लीग वारा ऐं पीपल्स पार्टी वारा त तव्हां न्यूट्रल न आहियो, त क्रिटिसिज़म त एस्टेब्लिशमेंट ते ई हो त तव्हां धुर थी बीठा आहियो इमरान ख़ान सां। हाणे इमरान ख़ान हुननि खे चए पियो त मुल्क ख़तरे में आहे, तव्हां धुर कीअं नथा थियो आहियो। बहिराणे उहो वरी हिकिड़ी वरी लंबी कहाणी आहे, पोइ मूंखां कैमरा बंदि थिए त मूंसां ॻाल्हाए वठिजो। सो लेकिन मुख़्तसिर ॻाल्हि इहा आहे त जेको पब्लिक ओपिनियन डेवलप थिए थो, ऐं पोइ ॾिसो न फर्द आहिनि, सुभाणे परीं को ॿिया अचणा आहिनि या इहे कंटिन्यू करणा आहिनि, प्रेशर त कमु कंदो सर। जी हा, पब्लिक ओपिनियन जो प्रेशर, पब्लिक ओपिनियन जंहिंखे असां वटि चयो त केरु थो पुछे ख़ल्क़ ख़ुदा खे, हा ईअं केरु नथो पुछे, लेकिन हू जेको राय आमा जुड़ी रही हुजे थी, उहो किथे न किथे हुजे न, उनमें रूणियूं थींदियूं आहिनि, बंदि में रूणियूं पवंदियूं आहिनि पहिरीं, त हीअ बंदि में रूणियूं पाइणु शुरू कंदी आहे, हिकिड़े ॾींहुं ओचितो जेका बंदि ईअं लुड़ी वेंदो आहे। सो आउं सम्झां थो त हीअ सेटअप जेको आहे इहो मथियो साल थी मतिलबु नामुमकिन का शइ न आहे। मूंखे सरे दस्त अॼु जून जी 3-4 तारीख़ ते आउं चई सघां थो मूंखे ही इलेक्शन इन ई साल नज़र अचनि था। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।